अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 162 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 163 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते तव्हांखे कैमरामैन जो पाछो नज़र ईंदो ऐं उन सां गॾु ही ॿियो बीठल आहे, उन जो बि पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿियो ॾिसो त हिन सीन में ही कैमरामैन जो पाछो नज़र अची रहियो आहे ऐं ही जेको बि कैमरामैन सां गॾु आहे उन जो बि पाछो नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 164 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते गौर कयो त हिते तव्हांखे माइक मैन जो पाछो साफ़ नज़र ईंदो ऐं उन खां अलावा दोस्तों हीउ ॾिसो हिते सलवार ते हिन जी सलवार ते ही माइक जो पाछो बि चिटो नज़र अची रहियो आहे। दोस्तों ही माइक जो पाछो ऐं उन खां अलावा दोस्तों ही माइक मैन जो पाछो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 165 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन घड़ियाल ते गौर कयो त हिन घड़ियाल में हींअर 12:20 थिया आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॿुधो ऐं ॾिसो त हिन घड़ियाल में हींअर 12:20 थिया आहिनि। ऐं दोस्तों जॾहिं हिन सीन जी एंड थी थिए त दोस्तों ही सॼो सीन 2 मिंट 20 सेकंडनि जो आहे। पर दोस्तों जेकॾहिं तव्हां हिन घड़ियाल ते हिन सीन जी आख़िर में गौर कंदव जॾहिं सीन ख़तमु थो थिए त हाणे घड़ियाल में 12:25 थिया आहिनि। ऐं दोस्तों हीउ सीन सॼो 2 मिंट 20 सेकंडनि जो आहे पर घड़ियाल में 5 मिंट वधीक कीअं थी विया, जॾहिं त घड़ियाल में बि सिर्फ़ु 2 मिंट 20 सेकंड गुज़रणु खपनि पर घड़ियाल में पूरा 5 मिंट गुज़री विया आहिनि। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 166 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में मिस्टेक इहा आहे त हीउ कैमरामैन निहारे रहियो आहे पर दोस्तों इहा मिस्टेक हिन जी न आहे, कैमरामैन जी आहे। दरअसल हिन हैबत खे अञा डायरेक्टर सम्झाए रहियो हुयो त छा चवणो आहे त कैमरामैन उन खां अॻु में ई कैमरा ऑन करे छॾी त हीअ मिस्टेक बि रिकॉर्ड थी वई। दोस्तों कैमरामैन जे इन तकड़ जे करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई। मिस्टेक नंबर 167 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते खेरू सुतल आहे ऐं खेरूअ खे हीअ रिली मथां ओढ़ियल आहे ऐं सिर्फ़ु खेरूअ जो चहिरो ज़ाहिर आहे हिन वक़्तु। ॿियो सॼी रिली खेरूअ जे मथां ओढ़ियल आहे, सिर्फ़ु खेरूअ जो चहिरो ज़ाहिर आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे त खेरूअ जे काफ़ी जिस्म जे हिसे ते रिली कोन्हे। दोस्तों 1 सेकंड पहिरियां सिर्फ़ु खेरूअ जो चहिरो ज़ाहिर हुयो पर दोस्तों हाणे खेरूअ जो पूरो अधु जिस्म ज़ाहिर आहे ऐं रिली काफ़ी परे आहे। दोस्तों जॾहिं त खेरू सुतल हुयो त पोइ इहा रिली कंहिं हटाई। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। मिस्टेक नंबर 168 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिते राणू सुतो पियो आहे ऐं हिन वक़्तु राणे जे कुल्हे ते हिन जॻह ते को बि रूमाल न आहे ऐं इहो रूमाल ओही रखियो आहे। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हिन सीन में राणे जे हिन कुल्हे ते हिन जॻह ते को बि रूमाल रखियलु न आहे ऐं रूमाल ही रखियो पियो आहे। दोस्तों ऐं सिर्फ़ु 1 सेकंड खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे रूमाल राणे जे कुल्हे ते रखियलु आहे। हीउ ॾिसो दोस्तों जेको रूमाल 1 सेकंड पहिरियां राणे जे कुल्हे ते कोन हुयो ऐं हिते रखियलु हुयो ऐं दोस्तों उहो वरी रूमाल 1 सेकंड बाद राणे जे कुल्हे ते हिन जॻह ते कीअं आयो। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 169 किस्त नंबर 50। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसो त हिन वक़्तु ही गिलास हिते रखियलु आहे
ऐं दोस्तों सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीउ सीन थो अचे त तव्हां ॾिसो हाणे उहो गिलास हिते न आहे बल्कि हिते रखियलु आहे। दोस्तों 2 सेकंडनि जे अंदरि हिन गिलास जी जॻह कीअं बदिली। दोस्तों तव्हां मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त इहा मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीउ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त हाली ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।